अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान दुनिया में 3 नंबर ते थो अचे शुगर जे मामले में। पाकिस्तान जी लॻभॻि 3 करोड़ 30 लख जी आबादी हिन मर्ज़ में मुब्तला आहे। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं हिकु अहिड़ी टेस्ट जे बारे में जेका शुगर जे मरीज़नि लाइ काफ़ी ज़रूरी आहे ऐं उहा तव्हांजी गुज़िरियल 2 खां 3 महीननि जी तव्हांजी शुगर जी लेवल तव्हांखे ॿुधाईंदी। जी हा, हुन टेस्ट जो नालो HbA1c आहे। अचो त हिन टेस्ट खे वधीक आसान बणायूं। मेडिकल टर्म में असां हिनखे ग्लाइको हेमोग्लोबिन टेस्ट बि चवंदा आहियूं। शायदि हेमोग्लोबिन हिकिड़ो प्रोटीन आहे जेको असांजे रत में मौजूदु हूंदो आहे ऐं हिन हेमोग्लोबिन जे करे असांजे रत जो कलर ॻाढ़ो हूंदो आहे ऐं इहो ऑक्सीजन जी मुंतक़िली कराईंदो आहे। जॾहिं असां खाधो खाईंदा आहियूं त उहो खाधो कन्वर्ट थी करे हज़म थी करे ग्लूकोस में कन्वर्ट थींदो आहे ऐं जॾहिं उहो ग्लूकोस असांजे रत में ईंदो आहे त इहो वञी हेमोग्लोबिन सां अटैच थींदो आहे, जंहिंसां असां अंदाज़ो हणाईंदा आहियूं त तव्हांजी गुज़िरियल 2 खां 3 महीने में तव्हांजी शुगर लेवल केतिरी थी रहे। हिन टेस्ट जा काफ़ी फ़ाइदा आहिनि। हिकु त इहा डायग्नोसिस लाइ बि इस्तेमालु थी सघे थी। अगरि कंहिं पेशेंट खे शुगर वग़ैरह हूंदी त हुन टेस्ट जे ज़रिए ख़बर पइजी सघिजे थी ऐं ॿियो त असां मॉनिटर बि करे सघंदा आहियूं पंहिंजी शुगर लेवल खे, त असां कीअं मेंटेन कई था अचूं 2 खां 3 महीने ताईं असांजी शुगर कीअं थी हले। हाणे हिन टेस्ट खे कीअं पढ़ियो वेंदो आहे, इहा टेस्ट परसेंटेज जे हिसाब सां हूंदी आहे। अगरि तव्हांजी 5.7 खां घटि आहे त मतिलबु तव्हां नॉर्मल हो, तव्हांखे को मर्ज़ वग़ैरह कान्हे शुगर वारो। अगरि तव्हांजी लैब्स रिपोर्ट्स 5.7 खां 6.4 ताईं आहिनि, मतिलबु तव्हां प्री डायबिटीज़ हो, अञा तव्हांजी शुगर थी न आहे पर तव्हांखे थियण वारी आहे। हिन में छा करिणो आहे, तव्हांखे 2-3 ज़िंदगी में तब्दीलियूं वग़ैरह करणियूं आहिनि। अगरि तव्हांजियूं रिपोर्ट्स 6.5 या 6.5 खां मथे थी अचनि त मतिलबु तव्हां शुगर वारे मर्ज़ में मुब्तला थी चुका हो। पर परेशानी वारी ॻाल्हि न आहे। शुगर अहिड़ी बीमारी आहे जेका प्रॉपर ग़िज़ा, प्रॉपर वर्जिश ऐं प्रॉपर मेडिसन जे ज़रिए कंट्रोल वग़ैरह थी सघे थी। ग़िज़ा में तव्हांखे सब्जियूं ऐं प्रोटीन ते वधीक ध्यानु ॾियणो पवंदो ऐं हफ़्ते में तव्हांखे 150 मिंट वर्जिश वग़ैरह करणी आहे। जीअं माना सफ़ा सवलो कयो वञे त तव्हांखे तेज़ वग़ैरह घुमणु थी वियो या साइकिल वग़ैरह हलाइण थी वई। माण्हुनि जी अमूमन एतिरी कंट्रोल वग़ैरह थींदी आहे प्रॉपर ग़िज़ा ऐं वर्जिश सां। अगरि पोइ बि नथी थिए त डॉक्टर तव्हांखे मेडिसन वग़ैरह ॾींदो जेको तव्हांखे प्रॉपर टाइम ते वठणी आहे ऐं जंहिंसां तव्हां पंहिंजी शुगर खे कंट्रोल करे सघो था। सो थैंक यू। अगरि इहा तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त हिनखे लाइक कजो ऐं अगरि को सुवाल हुजे त तव्हां कमेंट वग़ैरह करे सघो था।